तव्हांजूं मोहबतूं आहिनि या हिन इलाइक़े जूं मोहबतूं आहिनि, इहे पंहिंजे वतन सां वफ़ाऊं आहिनि, इहे वतन सां मोहबतूं आहिनि। ऐं जंहिं बि क़ौमी कारकुन सिंध जे वतन जो दिफ़ा कयो आहे ऐं जेको तहफ़ुज़ कयो आहे, उनखे माण्हुनि लखे मोहबतूं ॾिनियूं आहिनि। उनजे करे उन ते आउं संदनि खे सलाम पेश करियां थो। पर तव्हांजे ज़रिए मीडिया जे ज़रिए असां इहा माण्हुनि ताईं पहुचाईंदासूं त तव्हांजूं मोहबतूं अखियुनि ते, असीं तव्हांजा क़ौमी कारकुन आहियूं, पर सिंध जी पंहिंजी सियासत खे इज्तिमाही मसइलनि सां ॻंढियो, पंहिंजे वोट खे क़ौमी मसइलनि सां ॻंढियो, पंहिंजे दिफ़ा सां ॻंढियो। ऐं हीअ जेके बेकाऊ माल आहिनि, जेकॾहिं अंग्रेज़नि सां ऐं अॼु धारी दलाल थी सिंध जी हुकुमरानी पोयनि 15 सालनि खां जेका कंदी पई अचनि, मां निजात हासिलु कंदो त सिंध जो भलो थींदो। बाक़ी ईअं जेकॾहिं ज़ाती मफ़ाद जे गिर थींदो त कुझु बि रस्तो न निकिरंदो। 15 सालनि में जंहिं नमूने सां सिंध जा वसीला, सिंध जूं सरहदूं बचायूं आहिनि, सिंध जी विरासत खे बचायो आहे, इहे सभु पाकिस्तान पीपुल्स पार्टी जूं मकरू साज़िशूं हुयूं त सिंध जा वसीला विकिणो, सिंध जी जाग्राफी वहदत खे 2012 में टोड़ियो ऐं सिंध जूं ज़मीनूं मलीर ज़िलो, ठट्टो ऐं जामशोरे ज़िले जूं जीअं 3 बाल करे हिन हुकूमत खे जंहिंखे तहफ़ुज़ करणो हूंदो आहे, सिंध जो विकिरो शुरू करे ॾिनो। ऐं उन जे एवज़ हिननि जंहिं तरीक़े सां हिते दवा जंहिं नमूने सां हिननि जी कोशिशि कई त दहशतगर्दी जा केस करे असीं हिननि खे हिसाईंदासूं, पर हिननि खे ख़बर हुजणु घुरिजे त हितां जो क़ौमी कारकुन पंहिंजूं हितां जूं असांजे सिंध मां शहादतूं ॾिनियूं आहिनि, असांजे गिरफ़्तारियूं ॾिनियूं आहिनि, तकलीफ़ूं सठियूं ॾिनियूं आहिनि, पर पंहिंजे रहबर साईं GMC जे रस्ते खे न छॾियो आहे। तंहिंजे करे हिन वक़्त ते जंहिं नमूने सां हिते जी सिंध असेंबली ऐं सिंध हुकूमत हुननि जी हिननि जे विकिरो कंदड़ ब्रोकरनि जी दुरती बि रही आहे, आसिफ़ ज़रदारी ऐं मलिक रियाज़ ऐं ॿियनि जा पार्टनर थी हिते जे ठट्टो ज़िलो, जामशोरो ज़िलो जी ख़ुसूसन जंहिं नमूने सां विकिरो शुरू कयो आहे, उन्हनि खे क़ौमी कारकुन पंहिंजे वस वतार उन्हनि जे रुकावट बणी आहे। ऐं इंशाअल्लाह इहा पाण जिदोजहद पंहिंजी क़ाइमु रहंदी। ऐं असांजे हिन गिरफ़्तारियुनि खां पोइ खेनि मैसेज मिली चुको आहे त तव्हां जेके दहशतगर्दी जा 32 केस कया आहिनि, पर जे तव्हां 32 सौ करे छॾियो, पर असीं तव्हांजो घेराव न छॾींदासूं, तव्हांखे शिकस्त ॾींदासूं। उनजे करे तव्हांजो निहायत शुक्रगुज़ार आहियां जामशोरे दोस्तनि जो, जंहिं हीअं मोहबत सां हिन सां हेॾो असांजो आजियां कई आहे। पर यकीन ॼाणो त हिननि ताईं सम्झो था त केतिरियूं कोशिशूं कयूं हूंदियूं, केतिरा दॿा कया हूंदा, केतिरियूं महिनतूं कयूं हूंदियूं। गीसियूं सेंट्रल जेल खां पुछो जिते उन्हनि पी थी हूंदियूं, पर जंहिं नमूने सां असां उन्हनि खे ॿुधायो त हीअ त इत्फ़ाक़ सां थी पियो। मुंहिंजो आऊं त हिते रहणु आयो आहियां, 50 साल मूं सिंध में गुज़ारिया आहिनि, ईंदड़ मुंहिंजो बाक़ी हिसो हिते सिंध जे जेलनि में गुज़रंदो, पर सिंध जी ख़ुदि मुख़्तियारीअ सां असां कंहिं बि सूरत ते हथ न खणंदासीं। चोर केतिरा बि हथियार खणी अचे, पर भाॻे खां ताक़तवर न थींदो आहे, भाॻे जी रड़ बि हुननि खे भॼाए छॾींदी आहे। उन करे हितां जे क़ौमी कारकुननि जो हीउ जेको हिननि सां टकराव आहे, इंशाअल्लाह इहो जारी रहंदो। पंहिंजे सिंध वतन जे दंगनि जी हिफ़ाज़त कंदा रहंदासूं। सिंध जे माण्हुनि खे इहो पैगाम ॾियो त जेकॾहिं तव्हां इन्हनि गूंगनि कोड़नि खे असेंबली मेंबरनि ॾियारींदो ऐं इन्हनि मौक़े परस महिमान सियासी जमायतुनि खे जेकॾहिं ख़ैरबाद न चवंदो त सिंध इहा खपी वेंदी। हिते ज़बान सां हिकिड़ी ॻाल्हि कंदा आहिनि, लिखी ॿियो ॾींदा आहिनि, पेट लिखी ॾिनो। हिन वक़्तु जेके ऐलान थिया आहिनि मर्कज़ जा, उहे सभु लिखी पिया ॾींदा वञनि। उनजे एवज़ हीअ सस्ता आहिनि, हीअ 5 रुपयनि ते बेकाऊ माल आहे। उन करे इंशाअल्लाह पंहिंजी जिदोजहद जारी रहंदी।